सिंध बार काउंसिल जे तरफ़ां पूरी सिंध जे अदालती कार्रवाइनि जो बाइकाट कयो वियो। उन सिलसिले में अॼु सुबुह खां वठी असां हिते हाईकोर्ट बार हैदराबाद जे तरफ़ां मौजूदु हुआसीं। हाईकोर्ट हैदराबाद जे अंदरि अदालती कार्रवाइनि जो मुकमल बाइकाट रहियो ऐं को बि वकील जेको आहे उहो उन्हनि केसनि में पेश न थियो आहे। ऐं जेकॾहिं इहो बयानु वापसि नथो वरितो वञे, सिंधी माण्हुनि जा जेके ख़दशा आहिनि उन्हनि खे ख़तमु नथो कयो वञे, त पोइ असां इन्हनि सॼी जेका असांजी जदोजहद आहे उनजो दाइरो वधाए सघूं था। इहो सिंध जे माण्हुनि जे ज़ख़्मनि ते लूणु बुर करणु बराबरि आहे। ऐं इन सॼी सूरत हाल में असांजा सिंध जा जेके हुक्मरान आहिनि, असां सम्झूं था त उहे उन्हनि सां बांह ॿेली आहिनि, उहे उन्हनि सां मिलियल आहिनि। उहे हिकिड़े तरफ़ अॻु में उन्हनि पाणी कैनालनि खे ठाहिण जे लाइ जेको प्रेसिडेंट ऑफिस में वेही ऐं उन्हनि खे इजाज़तनामो ॾिनो हो, उन खां पोइ सिंध जूं 52,000 एकड़ ज़मीनूं जेके आहिनि मुख़्तलिफ़ ज़िलनि में उहे कारपोरेट फार्मिंग ऐं ग्रीन इनिशिएटिव जे नाले में वफ़ाक़ी कंपनियुनि ऐं जेके मुख़्तलिफ़ कंपनियूं आहिनि उन्हनि जे हवाले कयूं आहिनि। सो उन्हनि सभिनी मामलनि में असां सम्झूं था त उहे धुर आहिनि ऐं उन्हनि जो किरदारु जेको आहे उहो सिंध दुश्मन आहे। असां उन खे बि मुकमल रद्द कयूं था। सिंध जो अवाम ऐं सिंध जा वकील इन मामले ते ख़ामोश न वेहंदा। असां स्ट्रेटजी ठाहियूं पिया ऐं तमामु जल्द असां ऑल सिंध लायर्स एक्शन कमेटी जे फोरम ते थी सघे थो त M9 ते धरणे जे तरफ़ वञूं।